मुनक़द कई वई। उन सिलसिले में STP जे अॻुवान असां सां डॉक्टर कादर मक्सी साहब मौजूद आहे। अचो था संदसि ॻाल्हि ॿोल कयूं था त साईं छा चवणु आहे। वालेकुम अस्सलाम साईं। सर, अॼु जो जेको ही प्रोग्राम रखियो आहे ख़ासि तौर ते कारकुननि जे मान में ऐं उन खां पोइ जी कराची सिंध अमन मार्च जे हवाले सां ज़बरदस्त जेका हिकिड़ो कामयाबु मार्च थियो उन में छा चवणु आहे तव्हांजो? अॼु जो ही प्रोग्राम में तव्हांखे केतिरी ख़ुशी महसूसु कई? तव्हां ॾिसो था समूरियूं पार्टियूं पार्टी कारकुननि खे इस्तेमालु कंदियूं आहिनि, वेंदियूं आहिनि पघर ऐं रथ पंहिंजे कद वधाइण लाइ इस्तेमालु कंदियूं आहिनि। तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे कारकुननि खे इज़त ऐं मान बख़्शण जे लाइ इहो प्रोग्राम ठाहियो आहे त जिन माण्हुनि कराची सिंध अमन मार्च में पंहिंजो ॾींहुं राति सर्फ कयो उन्हनि खे एवॉर्ड मञता एवॉर्ड अॼु ॾिनो वियो आहे ऐं पोइ तरक़ी पसंद पार्टी मर्कज़ जे तरफ़ां असां उन्हनि जी मेज़बान थी हू असांजा महिमान आहिनि। अॼु असां उन्हनि जी डिनर जो इंतज़ाम कयो आहे त ॾाढो हिकिड़ो दोस्ताना ऐं सुठो माहौल जेको आहे कारकुननि जा बि हौसला बुलंद थियनि था, कारकुन में जोश जज़्बो वधे थो ऐं ईंदड़ वक़्त में जेका सियासी तहरीक आहे उन तहरीक में अञा कारकुन वधीक पंहिंजे जोश सां पंहिंजो किरदारु अदा कंदा। दरअसल हिन वक़्तु सिंध खे तमामु घणा ख़तरा आहिनि जंहिंमें सिंध दुश्मन क़ुवतूं मुस्तक़िल सिंध में नवां सूबा ठाहिण, इंसामी सूबा ठाहिण ऐं सिंध खे तक़सीम करण लाइ ॾींहुं राति कमु कनि पियूं। इन सूरत हाल में असां जेको आहे पंहिंजे वतन खे मुस्तकम करण, पंहिंजी जाग्राफी वहदतुनि खे बचाइण लाइ तरक़ी पसंद पार्टी फोर फ्रंट ते जदोजहद करे पई। उन में कारकुन जो बुनियादी ऐं कलीदी किरदारु आहे। सो इंशाअल्लाह इहो किरदारु जारी रहंदो। 1 दिसंबर ते एकता जो ॾींहुं मल्हायो पियो वञे कराची पंहिंजे सचल मुल्क में, उन जे लाइ को मैसेज सिंधवासी? ॾिसो, सोच वेब TV जे ऐं सॼे सथ खे मुबारकबाद ॾियां थो। हिन वक़्तु सिंध खे ज़रूरत आहे त जॾहिं सिंध हमलनि जे घेरे में हुजे उन वक़्तु तव्हां समूरा मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेब TV समूरा सकाफ़ती ॾींहं खे सिंध हिक जे नाले सां मल्हाए रहिया आहे। इन लाइ तव्हां मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहियो ऐं आउं सिंधी आवाम खे अपील थो करियां त हिन ॾींहं में भरपूर तरीक़े सां शिरकत करे पंहिंजो वजूद मंझरायो, पंहिंजी हैसियत मंझरायो। थैंक यू। कारकुननि जे ईमान में ॾिनल आज़ादी जे हिसाब सां जेको आहे 9 ॾींहं मुसलसल कारकुननि जी महिनत ऐं जदोजहद रही, छा चवणु? साईं, असां सिंध तरक़ी पसंद पार्टी हमेशह माना सियासत में, हिन समाज में ऐं हिन पंहिंजे सॼे उन मञता जो ही जेको अॼु जो आहे असां हिकिड़ो नओं माना जेको आहे सियासत में नालो पेश था कयूं। इहो आहे त ही पूरी क़यादत असांजे चेयरमैन खां वठी असांजी पूरी मरकज़ी क़यादत अॼु मेज़बान आहे ऐं पंहिंजे कारकुननि जी उहा ख़िदमत बि करे पई जिन्हनि पंहिंजो सत ॾिनो, पंहिंजो उन्हनि पघर वायो, उन्हनि पंहिंजी महिनत कई ऐं अमन मार्च खे कामयाबु कयो। उन्हनि खे उन्हनि जी मञता एवॉर्ड ॾिनो पियो वञे। उन्हनि जेकी महिनत कई माना हुनजी ही मञता आहे। हाणे पहिरीं ॻाल्हि त अॼोको ही प्रोग्राम जेको आहे तक़रीब जेका आहे उहा असां पंहिंजनि कारकुननि जे शान में, उन्हनि जे आन में आहे ॾिनी। उहा इन करे ॾिनी आहे जो इहे उहे कारकुननि त जॾहिं पंहिंजो माना सिंध दुश्मन माना हिकिड़े माना गिरोह पारां माना पंहिंजे MQM पारां हीउ ऐलान कयो वियो त माना कराचीअ खे असीं माना पंहिंजो सिंध खां माना पंहिंजो अलॻि कंदासीं, त इहो कारकुन हुयो त जेको माना STP जे पंहिंजो सॾ ते पंहिंजे क़ाइद मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी जी पंहिंजो सरवाणीअ में त पंहिंजो माना 10 ॾींहं त मुसलसिल कराचीअ जी कुंड में मुसलसिल कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजे माना सिंध जी वहदत खे बचाइण जे लाइ, पंहिंजो सिंध खे बचाइण जे लाइ हू माना पंहिंजी घिटीअ में उते रसियो आहे ऐं उते हुन ॻाल्हि कई आहे त बाबा कराची माना पंहिंजो सिंध आहे ऐं कराची खे असां कतई तौर ते माना पंहिंजो सिंध खां माना पंहिंजो अलॻि करण जी इहा माना पंहिंजो MQM ऐं उन जा माना पंहिंजो साथारी जेके आहिनि उन्हनि जी पंहिंजो सिंध दुश्मन इहा साज़िश आहे, हिनखे माना कामयाबु थियणु कोन ॾींदासीं।
में ऐं हिननि कारकुननि ई पंहिंजो सरफरोशी ऐं जान निसारी सां ही क़ौमी किरदारु जेको अदा कयो आहे त ही अॼु असांजी पार्टीअ पारां उन्हनि पंहिंजनि क़ौमी कारकुननि खे हिकिड़ो माना पंहिंजो एज़ाज़ ऐं उन्हनि जे हिननि कावशुनि ऐं क़ुर्बानीनि खे क़बूल कंदे उन्हनि खे हिकिड़ी माना इंतिहाई ही ॻाल्हि कई वई आहे त तव्हांजो किरदारु माना तमामु वॾो किरदारु आहे वॾो किरदारु वारा आहियो ऐं अॼु उन्हनि जे मान में माना पंहिंजो अॼाणो जे कारकुननि जी शिरकत जे मान में आज एसटीपी जे डॉक्टर कादर मंसी पारां उन्हनि खे पंहिंजे हथनि सां मानी बि कराई वई ऐं उन खां पोइ जेको आहे महफ़िल मौसीक़ी जो बि प्रोग्राम जारी आहे पाकिस्तान कराची मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।